बिना माओ जे को बि कोन ॼाओ आहे और सैयदना आदम अला नबीना व अलैहिस्सलाम आहिनि जिन खे अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजी कुदरत जे हथनि सां पैदा फरमायो आहे सैयदना ईसा अला नबीना व अलैहिस्सलाम खे पीउ खां सिवा पैदा फरमाई पर मां खां ज़रूर पैदा फरमाई अम्मा साइन बीबी हवा रज़ी अल्लाह तआला अन्हा के अल्लाह सुब्हानहु व तआला बिना पीउ बिना माउ जे हजरत आदम अला नबीना व अलैहिस्सलाम जी कुख मझां पैदा फरमायो बहरहाल जेतिरा बि असां हिन वक़्त में मौजूद हिते आहियूं असां सभिनी जूं अमड़ियूं आहिनि जिन असांखे ॼणियो आहे ऐं उहे असांजा जो सबब थियूं आहिनि अबो साईं असांजो सबब थियो आहे जिन जे वसीले सां असां हिन दुनिया में आया आहियूं असांजे वजूद जो सबब असांजो अबो असांजी अमड़ आहे जॾहिं उहे असांजे वजूद जो सबब आहे उन्हनि जे करे असां दुनिया में आयासीं त हाणे उन्हनि जी इज़त अज़मत ऐं ख़िदमत बि एतिरी ई असांजे मथां वाजिब ऐं लाज़िम को माण्हू हलंदे रस्ते में जेकॾहिं बोतल पियारे चाह पियारे त बि असां उनजो थोरो मञीदा आहियूं एहसान मञीदा आहियूं उन खे यादि रखंदा आहियूं मोबाइल नंबर वठंदा आहियूं ख़ुशियुनि जे मौक़े ते उनखे मैसेज बि कंदा रहंदा आहियूं उन माण्हू खे असां यादि रखंदा आहियूं हलंदे रस्ते में हिकिड़ो दफ़ो उन बोतल पियारी हिकु दफ़ो उन चांहि जो कोप पियारियो उन जो थोरो ज़िंदगी भर इंसान मञे थो जेका जीजल माउ ऐं बाबो साईं जेके अचण जा सबब बणिया जेके पैदाइश जा सबब बणिया जी जीजल माउ 9 महीना 10 महीना पंहिंजे पेट जे अंदरि संभालियो पंहिंजो खून ॾेई करे असांखे बचायो ऐं असांजी परवरिश पालना कई जॾहिं असां ॼावासीं उन खां बाद असांखे छातीअ जो खीर पियारियो पोइ असांजे मथां हुन जीजल माउ ओजागर ते ओजागा कया ओजागर ते ओजागा कया ऐं महिनतूं पे कयूं अगरि जे पुट अची ॾाढ़ी सां थी वञे ऐं पुट भली पोटनि वारो ई हुजे जे अमड़ जीजल हयात आहे त अमड़ खे जेको खाधो मिलंदो उहो बि संभाले रखंदी त मां पंहिंजे बच्चे खे खाधो खारायां छा उन जीजल जो एतिरो बि एहसान न आहे जो कॾहिं तूं पंहिंजी अम्मा खे जी अम्मा करे सॾ कर ऐं तूं मढ़ी ऐं कुराड़ी चवंदो आहे पंहिंजी अमड़ साईं खे तूं मढ़ी ऐं कुराड़ी थो चई पंहिंजी जी माउ खे जॾहिं त तुंहिंजी जीजल माउ तुंहिंजो वजूद जो सबब आहे उन जो हक़ असांजे मथां सभिनी खां वॾो आहे बच्चो सॼी ज़िंदगी अमड़ जी ख़िदमत कंदो रहे पूरी ज़िंदगी ख़िदमत कंदो रहे हुनजे ओजागल मंझां हिकु राति जे ओजागे जो बि उन खे बदिलो नथो ॾेई सघे वाइज़ी किताबनि में आम ॻाल्हि ईंदी आहे शख़्स पंहिंजी जीजल माउ कुराड़ी खे कुल्हे ते खणी हज करायो असांजे पाड़े में भी हाजी शरीफ राह पोटो आहे मूं उन्हीं खे ॾिठो मूंसां गॾु हज ते तक़रीबन 2-3 हज मूंसां गॾु कया अथसि मूं उन्हीं खे ॾिठो त उन पंहिंजी जीजल माउ खे बाकायदे कुल्हे ते खणी अरफात खां मिना ऐं मुज़दलिफ़े ते हलियो ऐं मां ख़ुशी पियो महसूस कयां त मुंहिंजे अखियुनि अहिड़े शख़्स खे ॾिठो जो जंहिं पंहिंजी जीजल माउ खे कुल्हे ते खणी हज करायो
सुभान अल्लाह जी दिल मां छो तो गडवास हलो का गड असा हज कयो हाजी शरीफ उनके कुले ते खयो ऐं हले पियो ऐं जीजल माओ जा हथ अल्लाह जी दरबार में हुआ ऐं जेके हुनजे लाइ दुआऊं पे घुरियई असां फ़कीर पोयां आमीन आमीन कंदा पिया हलूं ऐं उनजे दुआ में बाक़ाइदे फ़कीर शादी शरीफ के रंग लगायो मेरा धोई थी रंग लगायो तकरीबन साल में एक दफ़ो ॿ दफ़ा वञी वञे तो हज मुबारक ते उम्रे शरीफ अमर जी जन के दुआ है त उन शख्स हिकिड़े पंहिंजी जीजल माउ खे हज करायो कुल्हे ते खणी वरी ॿिए साल बि कुल्हे ते खणी हज करायो वरी 3 साल इहे 7 हज जीजल माउ खे कुल्हे ते खणी कराया उन मकाम इब्राहिम ऐं काबे करीम के दरवाजे के विच ते बीही अल्लाह जल जलालहू जी दरबार में हथ खयई त मौला अमर जो वॾो मकाम आहे वॾो हक़ आहे पर मां 7 हज प्यादल कुल्हे ते खणी जो अमर खे कराया है मां सम्झां थो त मां पंहिंजी जीजल माउ जो हक़ अदा करे छॾियो आहे कुदरत की तरफ का आवाज आए तो बागा ये न चओ तो को मो हक अदा कयो सुभान अल्लाह अमर का पुछ जाए मां तुम्हें याद थो ॾियारिया कुदरत की तरफ आवाज पे बानो ॿुधी रहियो सियारे जी मौसम ही रात जो टाइम हुओ तू नंढड़ो हुए ऐं तो बिस्तरे ते पेशाब कयो तुझी जीजल माओ ओडी मल उथी तोखे साफ पाक कयई तुझे बिस्तरे के धोतई पोतई ओ भई उन हिकड़ी खट ते तवा सुतल हुआ एक जाय ते सुतल हो गुरबत जो आलम हुओ यो बिस्तरो अमड़ वट कोन हुओ वो हिकड़ी रिया सवण वगैरह हो वो जीजल माओ वो पुसल बिस्तरो हेठा विछाए पाण सुती ऐं सॼी रात तोखे पंहिंजे छातीअ जे मथां सुम्हारे लोलियूं ॾिनई तोखे आराम करायो तूं ही 7 हज कराए हुन हिक रात जो भी बदलो कोन चुकायो अथई त ज़िंदगी जी ख़िदमत जा बदला किथां तूं मां खे ॾेई सघीं शान आहे अमर जीजल जेकॾहिं दुआ बचे लाइ घुरे त बचे खे अॾे छॾे सैयदना अबू उमामा रज़ी अल्लाहु तआला अन्हु मिशकात शरीफ के अंदर हदीस पाक है 421 सफ़ो नंबर सैयदना अबू उमामा रज़ी अल्लाहु तआला अन्हु इन हदीस पाक जा रावी आया वो फरमायन पिया अन्ना रजुलन सअल रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुभान अल्लाह हुजूर पर नूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खां एक शख्स अची सवाल कयो मा हक़ुल वालिदैन अला वलदिहिमा क़िबला औलाद जे मथां अब्बे अम्मा जो हक़ छा है सुभान अल्लाह हुजूर अलैहिस्सलाम जिन खां एक शख्स सवाल कयो त अब्बे अम्मा जो हक़ औलाद जे मथां छा हुजूर अलैहिस्सलाम जिन जवाब में छा इरशाद फरमायो हुमा जन्नतुक व नारुक ये अब्बा ऐं अम्मा अब्बो अम्मा तुझे लाइ जन्नत भी आहे तुझे लाइ जहन्नम भी आहे सुभान अल्लाह एक वजह दे एक जेकॾहिं तूं उन्हनि जी ख़िदमत कंदे इन्हनि जी दिलि खे राज़ी करे वठंदे त पोइ जहिड़े ई जन्नती आहे जे इन्हनि जी ख़िदमत न कई इन्हनि खे ॾुखारो करे छॾी पोइ तूं जहन्नमी आहे हुमा जन्नतुक व नारुक
ये तुंहिंजे लाइ जन्नत भी आहे तो तुंहिंजे लाइ जहन्नम भी आहे। अबे अम्मा के जे राजी कयो ने अल्लाह ही रसूल करीम के राजी करे वठो। सैयदना मूसा अला नबीना व अलैहिस्सलाम हिकिड़े दफ़े अल्लाह सुब्हानहु व तआला की दरबार में अर्ज कयूं तेरा रब करीम क़यामत जे ॾींहुं है हर नबी सगोरे सां हिकिड़ो साथी हूंदो जेको उन्हीं सां गॾु जन्नत जो सैर कंदो। सुभान अल्लाह। हुज़ूर अलैहिस्सलाम ने इरशाद फरमायो लिकुल्लि नबिय्यिन रफ़ीक़